मुनाक़द करण लाइ साईं वटि हाज़िर थियणो हो। ऐं ईअं ई मुंहिंजी उहा साईं रफ़ीक सां पहिरीं मुलाक़ात हुई। ऐं उन पहिरीं मुलाक़ात में शायदि मूं एतिरो साईं रफ़ीक खे न परखियो, पर एतिरो ज़रूरु सम्झूं त साईं रफ़ीक ॿिए खे पहिरीं मुलाक़ात में परखण जी वॾी महारत आहे। ऐं पहिरीं मुलाक़ात में ॿिए खे पंहिंजो करे वेंदो, पोइ साईं जे मान में मिसाली उस्ताद जी एवार्ड जी तक़रीब मुनाक़द कई वई ऐं साईं असांजे सिंध एजुकेशन फोरम खेरपुर जो मेंबर थी वियो। छाकाणि त सिंध एजुकेशन फोरम जे मंशूर मुताबिक़ जंहिंखे मिसाली उस्ताद एवार्ड ॾींदा आहिनि, उहो एवार्ड मिलण शर्त सिंध एजुकेशन फोरम जो मेंबर थी वेंदो आहे। अॻिते हली पाण सिंध एजुकेशन फोरम में वाइस चेयरमैन थियो ऐं ईअं ई साईं सां वेझड़ा इहो सॻो अञा वधीक मज़बूत थींदो वियो। गॾु केतिरनि ई प्रोग्रामनि जी मेज़बानी कईसीं। मेज़बानी फराइज़ सरंजाम ॾिनासीं। पाण सिंध एजुकेशन फोरम लाइ हर वक़्तु तयारु हूंदा हुआ। खेसि फ़ोन ते राब्तो करे फलाणे पासे ॾे हलण लाइ चवंदा हुआसीं त पाण कार समेत हाज़िर हूंदो हो। साईं रफ़ीक मंचना जी बुनियादी तरह सुञाणप उस्ताद जी हुई। हिकु सुठे उस्ताद सां गॾु सुठो इंसानु, ख़ुशि तबियत, ख़ुशि मिज़ाज, बा इख़लाक़, कचहरियुनि जो कोजो ऐं मोहबती माण्हू हो। हुन पाण खे क़ाबिल उस्ताद तौरु मञरायो। अखर मोतिया दाणा केतिरनि ई स्कूलनि में मुस्तक़बिल महिमाननि खे तालीम जहिड़े अज़ीम लेवल खां फैज़याब कयो। संदसि शागिर्दनि जो हिकु टिनी कतार आहे जेके हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इदारनि में न सिर्फ़ु मुल्क जो नालो रोशन करे रहिया आहिनि, बल्कि उस्ताद मरोम ऐं मिशन खे पिणु अॻिते वधाए रहिया आहिनि। पाण शुरूआत में प्राइमरी उस्ताद तौरु पंहिंजी ज़िम्मेवारी निभायूं, बाद में खेसि हाई स्कूल जे उस्ताद तौरु प्रमोशन ॾिनो वियो ऐं अॻिते हली खेसि सुपरवाइज़र पिणु मुक़ररु कयो वियो, जंहिंमें बि पाण सुठा सुठा टारगेट ख़ुशीअ सां न सिर्फ़ु क़बूलु कया, पर उन्हनि खे तकमील ते पिणु पहुचायो। कंहिं उर्दूअ जे शाइर जहिड़ो हीअ सिखूं उस्ताद रफ़ीक लाइ चयो आहिनि, उस्ताद मुझे इस पर मलाल थोड़ी है, मुल्क का मुस्तकबिल संवारना आसान थोड़ी है, बस उस्ताद ही फिक्रमंद है सबके उरूज के लिए, यहाँ किसी को किसी का ख्याल थोड़ी है। मज़ा तो तब है किसी खाक के ज़रे को मुनव्वर कर दो, मज़ा तो तब है किसी खाक के ज़रे को मुनव्वर कर दो, सिर्फ अपनी ज़ात को रोशन करना कमाल थोड़ी है। मिटाना पड़ता है खुद को कौम की तरक्की के लिए, ये काम कोई मामूली काम थोड़ी है। पाण न सिर्फ़ु हिकु सुठा उस्ताद बल्कि हिकु सुठो पीउ पिणु हो, जंहिंजो नतीजो संदसि सालियो ऐं फर्मा बरदार औलाद आहे। संदसि औलाद हिन वक़्तु सुठनि इदारनि में ख़िदमतूं सरंजाम ॾेई रही आहे। उन सां गॾु पाण समाज लाइ बि उत्साह जो सबबु हो। हुन केतिरनि ई ग़रीब, मज़लूम ऐं बेसहारा ख़ानदान जी औलाद खे न सिर्फ़ु पंहिंजे ख़र्च ते पढ़ायो, बल्कि उन्हनि जी माली मदद पिणु कंदो हो। साईं रफ़ीक आख़िरी वक़्त ताईं बाहिसियत मुआलिम पंहिंजा फ़राइज़ सरंजाम ॾींदो रहियो ऐं संदसि आख़िरी पोस्टिंग खेरपुर जे मशहूरु तालीमी इदारे कॉम्प्रिहेंसिव हायर सेकेंडरी स्कूल में हुई। ऐं ईअं ई हू सिंध एजुकेशन फोरम खेरपुर सां पिणु आख़िरी ॾींहं ताईं सलाहियल रहियो ऐं 2002 जहिड़े पूरे साल जंहिंमें पेट्रोल 250 रुपया फ़ी लीटर ऐं खाजरो तेल 600 रुपया फ़ी किलो ते वञी पहुतो, जे शुरूआत में जनवरी जी 7 तारीख़ ते हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। साईं रफ़ीक मंचना जहिड़ा अमला किरदार अॼोके दौर में किथे था मिलनि। असांजी दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला साईं रफ़ीक जी क़बर खे मुनव्वर फरमाए ऐं जन्नत फिरदौस में आला मक़ाम। आमीन। तव्हां सभिनी दोस्तनि खे